अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर बाबाला मुल्क सो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद। पाठ नंबर 83। सिपारो टियो सूरत अल बकरा आयत नंबर 285-286। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी कुछ संदन रब तरफां लाठो वियो तंहिंते उन्हनि ईमान आंदो, तंहिंते उन ईमान आंदो ऐं मोमिननि बि ईमान आंदो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल पाक ऐं मोमिननि मां हर हिकु अल्लाह ऐं संदसि फ़रिश्तनि ऐं संदसि किताबनि ऐं संदसि रसूलनि ते ईमान आंदो। सभु चवनि था त असीं संदनि रसूलनि मां कंहिं हिक जी बि असुलु पैगंबरीअ में फ़र्क़ु नथा कयूं ऐं चवनि था त तुंहिंजी ॻाल्हि ॿुधीसूं ऐं तुंहिंजे हुकुम जी ताबेदारी कईसूं। रब असांजा तूंखां बख़्शिश घुरूं था। तोॾांहुं मोटणो आहे। अल्लाह कंहिं शख़्स खे संदसि सघ खां वधीक तकलीफ़ नथो ॾे। हर शख़्स उन लाइ इहो सवाबु आहे जो फ़रमान बरदारी करे उन कमायो ऐं मट ते इहो बार ऐं वबाल आहे जो नाफ़रमानी करे उन कमायो। चओ रब असांजा जेकॾहिं असांखे वेसर या ख़ता थिए त असांखे न पकड़। रब असांजा असां ते इहो बार न रख जंहिंजे खणण जी असांखे ताक़त कोन आहे ऐं असांखे माफ़ु फ़रमाए ऐं असांजी मग़फ़रत फ़रमाए ऐं असां ॾे रहम फ़रमाए। तूं ई असांजो साईं ऐं मददगार आहीं। पोइ असांखे काफ़रनि जे क़ौम ते मदद फ़रमाए। अल्लाह अव्वल आख़िर ज़ाहिर बातिन रऊफ़ रहीम करीम रहीम करीम तौफ़ीक़ नेकी ऐं भलाईअ जे कम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह बख़्शणहार रहम कंदड़ आहे। अल्लाह मददी किताब क़ुरान मजीद क़ुरान करीम तर्जुमो हयातुल क़ुलूब शहादत भेटाई रसालो मैदीन माहवार पढ़ा दो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्ज़ूबि अलैहिम वलद्दालिन आमीन। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफ़ुवन अहद। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफ़ुवन अहद। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफ़ुवन अहद। मुझे परिवार साले सवाब मोहम्मद सिद्दीक मिटवर बाबा है वारदाइन के रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। रब्बना फ़री वल वालिदैन वल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु अलैहि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन आमीन बिरहमतिक या अरहमर राहिमीन आमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व आलि सय्यिदिना मुहम्मद या अरहमर राहिमीन।